साईं मुजा के बादशाह जी बादशाही में हिक राणी तमाम सुहिणी ख़ूबसूरत शहज़ादी हुजे जेका राणी थी हाणे बादशाही पई हलाए पर हुस्न ते एॾो गुरूर हुजे एॾो तकबर ऐं बांवर हुजे जो ॻाल्हि ई न पुछो। हाणे साईं मुंहिंजा हिकिड़ो बकरार पे ॿकरियूं चारियूं ॿकरियूं बि घणियूं 4-5 ॿकरियूं काहियो आयो पे हिकिड़े रस्ते तां। हाणे शहज़ादी बि को घुमण आई उहा राणी घुमे पई ॿनी ॿारे ते पासे मज़ा जो ॿकरियूं मटियूं। हाणे उन पटड़ी ते का दज़ लट वग़ैरह तमामु जाम हुजी जीअं ॿकरियूं मटियूं त लट दज़ तमामु जाम थी। हाणे लट दज़ जो वञी शहज़ादी उन राणी खे लॻी। राणी खे पंहिंजे हुस्न ते तमामु माना जो मगरूरी हुई। हाणे राणी उहा लटिजी वई। राणी जॾहिं ॾिठो त आउं लटिजी वई आहियां हेॾी धूड़ मिटी हिन बकरार कई आहे। बकरार नौजवान छोकिरो हुजे। अबा हाणे हुन राणी हुकम कयो गॾु वज़ीर साण सिपाही अची इन बकरार खे रोकियो। बकरार खे अबा हिननि रोकियो। राणी उहा शहज़ादी आई चवणु लॻी बकरार खे त ए बकरार तोखे ख़बर कोन्हे न हिते आउं बीठी आहियां तूं हितां ॿकरियूं काहे मटियो ऐं सॼी आउं लट में लटिजी वई आहियां। बकरार चवणु लॻो त हाणे ॿियो को रस्तो आहे कोन रस्तो इहो ई आहे जेको हितां आउं पंहिंजो धन कायो वञा। हाणे लट मिटी आहे हाणे आम जाम आहे जे करे लॻी त छा थी पियो तूं खणी वरी मुंहुं चहिरो धोई छॾिजां पंहिंजो। वाह हाणे राणी खे तमामु जाम कवटड़ी चवणु लॻी बकरार तूं त हिकु रस्ते तां ॿकरियूं मटाए पियो वञी ॿियो धूड़ मिटी करे छॾी अथई ॿियो ॻाल्हाई किथां पियो। मुंहिंजो चहिरो मुंहुं सफ़ा ख़राबु थी वियो आहे ऐं राणी आहियां। बकरार चवणु लॻो राणी आई या शहज़ादी आई या खणी केरु बि आहीं पर हुस्न ते एॾो गुरूर सही कोन्हे। इहो मिटी जो ठहियलु अथई मिटी में ई वेंदई। अबा राणी खे माॻे कावड़ चढ़ी वई। राणी चवणु लॻी वज़ीर सिपाहियुनि खे त अड़े हिन जूं जेके ॿकरियूं आहिनि काहियो मुंहिंजो हुकम त वञो कासाई वटि कुहाराए छॾियो ॿकरियुनि खे। अबा बकरार जी हिकु बि न ॿुधी हिननि। राणी त जेको चढ़ी घोड़े ते हली आई अबा हुननि पोयां ॿकरियूं काहे उन बकरार जूं ऐं वञी कासाई वटि कुहाराए छॾियूं। बकरार चवणु लॻो राणी कयो त माना तमामु ग़लति आहे पर हाणे अलाही ॾिसंदो। बकरार आयो राणी वटि। राणीअ चवणु लॻो त तो सुठो न कयो हुस्न ते एॾी मगरूरी एॾो गुरूर सही कोन्हे तो मूं ग़रीब जूं जेके ॿकरियूं हुयूं 4-5 तो वणिया थोरो लट मिटी लॻी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू मटंदो किथां लट मिटी बि हूंदी पर तो इहो तमामु ग़लति कयो ॿकरियूं मुंहिंजूं तो कुसराए छॾियो तमामु ग़लति कई इन जी सज़ा तोखे मिली वेंदी। बकरार अवा एतिरो कुझु चई राणी खे सो त हलियो वियो। हाणे बकरार वेठो हुजे लाचार मजबूर छा करे। त हाणे हिकिड़ो फ़क़ीर ख़ैरात वठंदो वठंदो आयो अची ॾिठईं त बकरार वेठो हुजे मायूस ऐं उदास। पुछा करणु लॻो त अबा ॾे ख़बर सफ़ा मायूस ऐं उदास लॻो पियो ऐं फ़क़ीर बि को अलाह वारो माण्हू दरवेशाणो हिसाबु किताबु। तव्हांजो बकरार बि खणी उन फ़क़ीर उन दरवेश खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चवणु लॻो त हीउ मसइलो हीउ आहे मञा ज़ालिम राणी एॾो हुस्न ते उनखे गुरूर आहे एॾी मगरूरी आहे मञा हीअं कमु हीअं करे हेॾी मञा बेज़ुबान जानवर जेको हो। हाणे रस्ते तां मटियो थोरी लट मिटी जो थी उनखे लॻी उनजे चहिरे ते को कपिड़नि ते हाणे पंहिंजो पाण खे अलाए छा थी सॾराए ॿकरियूं मुंहिंजूं कुआरे मुंहिंजो गुज़र सफ़र हर शइ उन ते हुई। फ़क़ीर ऐं दरवेश चवणु लॻो उन बकरार खे त तूं परेशान न थी ग़लति जो नतीजो ग़लति ई थींदो सज़ा हुनखे मिली वेंदी। फ़क़ीर ऐं उहो दरवेश हिन खे चवणु लॻो तूं परेशान न थी अलाह वरंदो ॿुड़ी जा ॿीणा आहिनि तूं तमामु जाम जेको असो पैसे वारो थी वेंदे मिल्कियत वारो थी वेंदे। बकरार वटि को लोलो टुकर हो सो खणी अची उन फ़क़ीर दरवेश खे खाराईं। चवणु लॻो त बाबा तूं सदाईं आबाद हूंदे तो वटि वरी सभु कुझु थी वेंदो। अबा हाणे फ़क़ीर उहो दरवेश वरी उतां निकिरी पियो। हाणे साईं उहो बकरार वरी पंहिंजी महिनत में हिते हुते लॻी हलियो। चवणु लॻो त वञा किथे न किथे कमकार करियां सो निकिरी वियो कंहिं अहिड़े इलाइक़े में हिन राणी वारी बादशाही छॾे कंहिं ॿी बादशाही में वियो हलियो कमकार जे हवाले सां। अबा हाणे फ़क़ीर ऐं दरवेश हिते हुते उहो ख़ैरात वठणु सो चवणु लॻो छो न इन राणी वटि वञिजे। राणी खे ॾाढो हुस्न ते गुरूर आहे ऐं तकबर ऐं बांवर तमामु जाम ऐं कुझु लफ़्ज़ सेखारिजनि। अबा फ़क़ीर ऐं दरवेश उहो आयो ईअं ख़ैरात वठंदो वठंदो सिधो अची महल जे ॿाहिरां पुॻो। महल जे ॿाहिरां पुॻो सो गेट ते सिपाही वग़ैरह सभु बीठा हुजनि अची मिलियो कयो उन्हनि खां सो चयो त मूंखे राणी सां कमु आहे। अबा हाणे अंदरि जो आयो उन्हनि छॾियो राणी वेठी हुजे। राणी खे फ़क़ीर ऐं दरवेश चवणु लॻो तूं तमामु ग़लति थी करीं हुन बकरार जूं ॿकरियूं जेको असो तो कुहराए छॾियूं मना ईअं तोखे न करणु खपे हुस्न ते एॾो गुरूर सही न आहे। राणी चवणु लॻी त मुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजो पैसो हर शइ मुंहिंजी आहे ऐं हुस्न ते बांवर करियां या तकबर करियां या कुझु बि करियां तुंहिंजो छा वञे। फ़क़ीर ऐं दरवेश उहो चवणु लॻो त माई बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे तुंहिंजो हुस्न हिकिड़ो किसो तोखे ॿुधायां थो तुंहिंजो हुस्न त का ॻाल्हि ई न आहे।
राणी खे चवणु लॻो तुंहिंजो हुसन त का ॻाल्हि कोन्हे, हुसन हो कंहिं हिकु औरत खे, इहो किसो बि तूं ॿुधी वञ। तमामु सुहिणी ख़ूबसूरत औरत हुई अकेली, ऐं हुसन हुनखे तमामु जाम हो, तोखां ई वधीक हुई, पर हूअ अमीर माण्हू सां मिलंदी हुई। अमीर माण्हू लाखूं रुपया माना ॾियो हुनखे, हुनजो चहिरो ॾिसंदा हुआ, हिकिड़ी राति हुन सां गुज़ारंदा अमीर माण्हू, पर ग़रीब को हुनखे ॾिसी न सघंदो हो। ग़रीब माण्हू हुनखे को ॾिसी कोन सघंदो हो। पर हाणे हिते हुते सभिनी खे ख़बर पई त बाबा हाणे अमीर माण्हू वञनि था, छोकिरीअ खे सूंहं तमामु जाम, हिकिड़ी राति हुन सां गुज़ारींदा। हाणे ग़रीब वटि एतिरा पैसा हुजनि त वञी हुनजो चहिरो ॾिसे, पर हूअ सुहिणी औरत छा कंदी, जो सुबुह जो सवेरे फ़क़ीरनि खे ख़ैरात ॾींदी हुई बिना पर्दे जे। उन टाइम ते हुनखे पर्दो कोन हो, सुबुह जो सवेरे ख़ैरात ॾींदी। फ़क़ीर जेके बि हूंदा उन्हनि खे ख़बर हुई त सुबुह जो सवेरे हीअ सुहिणी औरत ख़ैरात ॾींदी आहे, सो ईंदा हुआ सुबुह जो सवेरे ख़ैरात वठणु। सो उन इलाइक़े में हिकिड़ो को छोकिरो नौजवान हो जंहिं इल्मु पिरायो, क़ुर शरीफ़ जो इल्मु पिरायो, उनखे का ख़बर पई, उहो बि को ग़रीब हो। सो चवणु लॻो त सभु चवनि था त सुहिणी औरत आहे ऐं हुनजो चहिरो माना जेको ॾिसिजे। हाणे उन छा कयो, जो हिकिड़ो फ़क़ीराणो वेस कंहिंजी फ़क़ीराणी हिसाब किताब जेको वञे थो उनखे ख़ैरात ॾिए थी बिना पर्दे जे। तो हाणे हिन छोकिरे बि छा कयो, जो फ़क़ीराणो लिबास करे उहो बि निकिरी पियो, आयो सिधो त फ़क़ीरनि जी लाइन लॻी पई, अची उन लाइन में उहो बीह रहियो। हाणे उहा औरत ख़ैरात पई ॾे, हाणे लाइन में जो सभु फ़क़ीर ईंदा वञनि, ख़ैरात ॾींदी वञे। हाणे जॾहिं उहो छोकिरो अची पुॻो, उन छोकिरे ॾिठो त माशाअल्लाह हुसन त हुनखे तमामु जाम हो, चई सुभान अल्लाह तमामु सुहिणो हुसन आहे। हाणे उहो हुसन तमामु सुहिणो, कई अमीर वॾा माण्हू लाखों रुपया ॾे हुन सां मिलंदा हुआ, हुनजो इहो कमु हूंदो हो सुहिणी औरत जो। बाक़ी ग़रीबनि सां उहो मिलंदी कोन्हे, छो त ग़रीबनि वटि पैसा कोन हूंदा हुआ, सो ख़ैरात ॾींदी हुई। सो हाणे ईअं कंदे कई अमीर माण्हू हुन वटि ईंदा हुआ, पर अचानक उन सुहिणी औरत, हसीन औरत जी मौत थी वई। हाणे उहा मरी वई हुई। हिते हुते सभिनी खे ख़बर पई, सभु चवणु लॻा त भणिया जीअरे असीं माना हिन सां कोन मिली सघियासीं, कोन ॾिसी सघियासीं। उहे ग़रीब माण्हू चवणु लॻा त छो न इन जे जनाज़े में वञी हिन जो मुंहुं को चहिरो ॾिसिजे। हाणे जनाज़ो जॾहिं हिन जो खणी अची रखियूं जनाज़े निमाज़ जे लाइ उन सुहिणी औरत जो, कई माण्हू अची गॾु थिया, उन में उहे माण्हू बि अची गॾु थिया जेके लाखों रुपया ॾींदा हुआ हिनखे हिन जे मिलण जे लाइ, उहे बि कई अची गॾु थिया सभु जनाज़े में। हाणे उहो साॻी छोकिरो जंहिं क़ुर शरीफ़ जो इल्मु पिरायो ऐं हुनखे वॾो इल्मु हो, हुनखे चयूं जनाज़े निमाज़, ॿियो को हो कोन, उहो आयो। हाणे उहो आयो, हुन चवणु लॻो त जनाज़ो निमाज़ हींअर कोन पढ़ाइबी, 2 ॾींहं छॾे पोइ हिन औरत जो जनाज़ो पढ़ाइबो। तो सभु चवणु लॻा त छो, हू चवणु लॻो त बाबा 2 ॾींहं सब्र करियो, पोइ सभु जनाज़े निमाज़ अचिजो। हाणे उनजो जनाज़ो रखाए छॾियूं। 2 ॾींहंनि खां पोइ जनाज़ो निमाज़ जे लाइ चयो वियो। सभु माण्हू उहे साॻी अची गॾु थिया, अमीर ग़रीब सभु अची गॾु थिया। हाणे 2 ॾींहंनि जो जनाज़ो सफ़ा सुकी अहिड़ो थी वियो, जो माना ॻाल्हि ई न पुछो, हुनजो हुसन ख़तमु थी वियो। त हाणे उहो छोकिरो चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुधो, अमीर बि आयो ग़रीब बि आयो, पर अमीर उहे जेके लाखों रुपया ॾियो हिन सां गॾु सुम्हंदा हुआ, हिन जो हुसन ॾिसंदा हुआ। हाणे 1000 रुपया ॾियो ऐं हिकिड़ी राति हिन सां गुज़ारियो। सभु चवणु लॻा जेके अमीर हुआ, जेके लाखों रुपया ॾियो हिन सां गॾु सुम्हंदा हुआ, हिनखे माना हिन जो चहिरो ॾिसंदा हुआ, से चवणु लॻा त बाबा असीं हिन सां 1000 रुपया चयो, पर फ्री में हिन सां गॾु न सुम्हूं, हिन सां राति माना न गुज़ारियूं, ऐं असीं ईअं थोरी कंदासीं। ग़रीब ईअं चवणु लॻा। त हिते उहो चवणु लॻो छोकिरो त ॻाल्हि ॿुधो, अवी इंसान जी क़ीमत जहिड़े हूंदी आहे ऐं हुसन हूंदो आहे त हर को माना ईंदो आहे। हाणे जॾहिं हीअ मरी वई आहे, 2 ॾींहं थी विया आहिनि, हुसन हिन जो ख़तमु थी वियो आहे, भणिया अवी लाखों रुपया ॾियो हिन वटि ईंदा हुआ ऐं हींअर माना हिन वटि अचो कोन था। तो सभु मना करणु लॻा, से चवणु लॻा त न बाबा असीं कोन ईंदासीं, असीं फ्री में कोन ईंदासीं, पैसा त खणी ठहियो परे ॻाल्हि आहे। सो हाणे उन जनाज़े खे दफ़नायो वियो। इन मुंहिंजा सबक़ु इहो मिलियो त हुसन ते मगरूरी गुरूर अजायो आहे, इहो हुसन कॾहिं न कॾहिं ख़तमु थियणो आहे, मिटी जो आहे, मिटी थियणो आहे। तो हाणे हू हुसन हुस त हर को ईंदो, लाखों रुपया ख़र्च करे हुन सां मिलंदो, मुलाक़ात कंदो। जॾहिं हुसन ख़तमु थी वियो त केरु फ्री में हुन सां रहणु न चाहे। तो शहज़ादी तोखे बि इहो ई ॻाल्हि करियां थो त हुसन जेको आहे सो केतिरा ॾींहं हूंदो, केॾी महिल बि वेंदे ई हलियो। तो हुन सां बि ईअं थियो, हुसन हो त हुनजी माना क़ीमत हुई, जीअरे हुनजो क़दुरु हो। जॾहिं मरी वई, 2 ॾींहं जो लाश जेको रखियो वियो ऐं पोइ केरु हुन सां माना रहण ई न चाहे। तो तोखे बि इहो चवां थो त हुसन ते एॾी मगरूरी, एॾो गुरूर सही न आहे। केॾी महिल बि हुसन हलियो वेंदई, हीअ बादशाही बि हली वेंदई, कुझु न रहंदई।
अब हाणे राणी खे जो एतिरो हिन कुझु चयो, राणी खे त तमामु जाम कावतड़ी। राणी चवणु लॻी त तूं आयो ऐं वॾा वॾा फ़लसफ़ा मूंखे ॿुधाए, तूं थींदो केरु आहीं? अब राणी जो सिपाहियुनि खे चयो त बाबा इन फ़क़ीर खे धिका थाॿा ॾेई कढो, हीउ हूंदो केरु आहे जो माना घटि वधि ॻाल्हाए थो हिते, चङा ई नसीहतूं खणी आयो मूं वटि। अब धिका थाॿा ॾेई राणी जे चवण ते उन फ़क़ीर खे उतां कढियो वियो। फ़क़ीर चवणु लॻो त तूं तमामु ख़राबु आहीं, पर तमामु ग़लति तोसां थींदो। फ़क़ीर खे जो धिका थाॿा मिलिया, फ़क़ीर तो हितां हलियो वियो। अब हाणे कुझु टाइम गुज़रियो, फ़क़ीर दरवेश हलियो वियो। बकरार जेको सो पंहिंजे हिसाब सां वियो हलियो किथे, हुन ठीकु ठाक कमायो कयो, ॾाढो पैसो हुन वटि थी वियो, हर शइ थी वई। 2-3 सालनि जो वक़्तु टाइम थी वियो हलियो। हाणे बकरार सोचियो वञी पंहिंजे घर, हिते तमामु जाम कमायो, हाणे पैसो वग़ैरह तमामु जाम आहे, को बंगलो को घर वग़ैरह ठारायां ऐं वञी रहां हुते। अब हाणे बकरार जो उतां निकितो, घोड़े ते चढ़ियो, घोड़ो हुन वरितो, तमामु जाम पैसो हुन वटि थी वियो। हाणे 2-3 सालनि जो टाइम थी वियो, जो उतां निकितो उहो बकरार अचे पियो घोड़े ते, आयो के अहिड़े रस्ते तां जो गुज़र थियो त छा ॾिसे त हिकिड़ी औरत माना जेको आहे सो ख़ैरात पई पिने, कपिड़ा लीड़ियूं थियूं पियो हुजनि, माना हाल सफ़ा बुरा थिया पिया आहिनि, वार हेॾां होॾां थिया पिया आहिनि। अब हाणे ही बकरार जो उतां पासे मां लंघियो, जीअं चवणु लॻो त ख़ैरात अलाए केरु पियो वठे, ही माई औरत आहे, हाल अहिड़ा लॻा पिया आहिनि। बकरार जो घोड़े तां लथो, चवणु लॻो त ख़ैरात ॾियो वञा, आयो अची हुनखे ख़ैरात ॾिनींदे। हाणे बकरार त न सुञातो त हीअ केरु आहे, छा आहे। हाणे उन माई उन सुञाणे वरितो, चवणु लॻी त अड़े बकरार तूं? बकरार चवणु लॻो त आऊं आहियां, तूं मूंखे सुञाणींदी, तूं केरु आहीं? त हिते उहा औरत उहा चवणु लॻी त आऊं उहा ई राणी आहियां, जेको मूं तोसां ज़ुल्म कयो, तुंहिंजियूं ॿकरियूं कुहाराए छॾियूं। बकरार जॾहिं इहो लकार ॾिठो, सो तज में पुॼी वियो, सो चवणु लॻो त अड़े तूं राणी बणिया, हेड़ी हुसन ते गुरूर मगरूर बणिया, तुंहिंजा हेड़ा हाल, ही पिने बि हिते ख़ैरात बि वठी। हिते लुड़क ॻाड़े वेही रही उहा राणी, चवणु लॻी त बसि नसीब जी ॻाल्हि आहे, क़िस्मत बसि अलाए छा थी वियो जो आऊं हिते चौराहे ते वियो, ख़ैरात पई वठां ऐं पिना, ऐं हेड़ा मुंहिंजा हाल थी विया आहिनि। बकरार चवणु लॻो त बिल्कुलु अलाह वटि देरि आहे पर अंधेर कोन्हे, वञा तूं मुंहिंजूं ॿकरियूं कुहराए छॾियूं ऐं ॿकरियूं मुंहिंजूं उतां मटियूं, थोरी लट दर्द जो तोखे लॻी, तुंहिंजे हुसन ते माना जेको दाग़ ते थियो, गुरूर हो तोखे, ऐं हींअर चौराहे ते वेही तुंहिंजा हेड़ा हाल, लट मिटी धूड़ में वेठी ऐं ख़ैरात बि वठी, बढ़िया वञ, अलाह सां इंसाफ़ करण वारो आहे। अब राणी ॻोड़ा ॻाड़े वेही रही, तो चवणु लॻी त बसि मुंहिंजे गुनाहनि जेके मूं कयासीं उन्हनि जी ऐं तौबा करियां थी, तमामु ग़लति कयमि। फ़क़ीर आयो, हुन बि मूंखे नसीहत भली कई, पर उहा नसीहत बि मूं न वरिती हुन खां। हाणे जेकर मुंहिंजी नसीहत वठी वञा हुआ, कुझु सुधरी वञा हुआ, तमामु ग़लति मूं कयो, मूं पंहिंजे हुसन ते ॾाढो गुरूर कयो, ॾाढो तकबर ऐं बावर मूंखे हो, मूंखे ईअं न करणु खपे आहे जेको मूं कयो। सो हाणे ख़बर कोन्हे छा थी वियो, कीअं थी वियो, कीअं मुंहिंजो बादशाही तख़्त वञी कल्टी थियो, ऐं किथां मुंहिंजा कीअं थींदे आऊं अलाए किथे पुॼी वियसि, का शइ न रहियो मूं वटि, मुंहिंजी बादशाही ख़तमु थी वई हुई, ऐं मुंहिंजो हुसन गुरूर माना जेको हुसन ते गुरूर हो, सो बि माना ख़तमु थी वियो, हुसन मुंहिंजो वियो हलियो। हाणे बुख ऐं रहणु लॻसि, हितां हुतां जेको ख़ैरात वठणु लॻसि, अलाए छा मां छा थी वियो। अलाह साईं देरी न कयो, मुंहिंजो तकबर बावर गुरूर जेको मूंखे हो, सो उन मूंखे ख़तमु करे छॾियो, अलाह साईं घुमाए वरितो मूंखे। बकरार चवणु लॻो त अलाह जे अॻियां तौबा आहे, पर तूं अञा बि तौबा कर, पंहिंजी गुनाहनि जी माफ़ी वठि, बख़्शिश घुर, त हुसन ते एॾो बावर तकबर कोन्हे, ही हुसन मिटी जो आहे, मिटी थी वेंदो, पर माण्हू ईअं न करे। राणी अब ॻोड़ा ॻाड़े वेही रही था, चवणु लॻी बकरार खे त बकरार पहिरीं त आऊं ॾोही तुंहिंजी आहियां, मूंखे माफ़ु कर, ऐं मूंखे जेको वॾी ग़लती थी वई जो मूं इहो कयो। बकरार चवणु लॻो त हाणे तूं रो न, ऐं तूं हल मूंसां गॾु, जेकर तोखे कोई एतिराज़ वग़ैरह न हुजे त आऊं तोखे पंहिंजी ज़ाल बणाए पाण वटि रखंदसि। अब हाणे राणी चवणु लॻी उन बकरार खे त तूं वॾो थोरो पियो मूं ते करे, हालांकि कंहिं टाइम में मुंहिंजो जेको ओज हो, उन टाइम ते मूं तोसां तमामु ग़लति कयो, पर हाणे तूं इन टाइम ते ॾुखे टाइम ते मुंहिंजो सहारो थो बणिजी, सो आऊं तुंहिंजो इहे थोरा लाहे कोन सघंदसि। अब बकरार उन औरत उन राणी खे वठी उतां सिधो आयो पंहिंजी झूपड़ी में। हाणे पैसो वग़ैरह त हिन वटि हो, ऐं हिन वटि तमामु जाम पैसो, सो बंगलो वग़ैरह ठाराई कई, राणी खे वञी कुझु सिधो कई, सही कई। राणी बाबा तमामु जाम सिखियो, ऐं हुसन ते माना जेको गुरूर हो, सो तकबर ऐं बावर जो ख़तमु थी वियो हलियो।
त अलाह जे अॻियां तौबा करणु लॻी ऐं निमाज़ क़ाइमु करणु लॻी ऐं पंहिंजी गुनाहनि जी माफ़ी वठणु लॻी ऐं उन बकराट सां शादी करे छॾी, हसी ख़ुशी सां उन बकराट सां गॾु उते रहणु लॻी। त दोस्तो हुसन ते गुरूर न करणु खपे, तकबर ऐं वॾाई अलाह खे जुॻाए त इंसान खे न करणु खपे। जेतिरो जाम हुजे त उन में बि शुक्र कजे, जेतिरो थोरो हुजे उन में बि अलाह जो शुक्र कजे। बेशक हीउ जहान हलाइण वारो रब पाकी आहे। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। हिते हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।